अस्सलाम वालेकुम दोस्तों। मुझे प्रिय प्यारो दोस्त सजाद यूसुफ साहब अॼु मुंहिंजी बैठक ते आहे। तमामु वॾी ख़ुशी थी रही आहे। पंहिंजा कुर्ब जा क़दम भरी असांजे ग़रीब खाने में आया ऐं मां साईं जन जो गज़ल पेश कयां थो। मौसमुन मां बहने तो सगड़हा करार में मौसमुन मां बहर में तुझी अखड़ मां जाम पीतो तुझी अखड़ मां जाम पीतो माना भी खुमार में भागवारो सजाद आया भागवारो सजाद आया सूह तुझी निहार में आया तो सगदहा करार में आया मौसमुन मां बहर में